टंडोला हयार में सिंध आबादकार इत्तेहाद तरफ़ां ज़राअत के नुक़सान पहुचाईंदड़ पॉलिसियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां तफ़सील ॿुधण लाइ असां सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूद आहे टंडोला हयार मां सैयद नसीर मोहम्मद शाह। जी नसीर शाह, वधीक अपडेट कजो। ये तो नाज़रीन के ॿुधाईंदो टंडोला हयार में सिंध आबादकार तंज़ीम पारां ज़राअत के ख़िलाफ़ ग़लत पॉलिसियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते सिंध आबादकार इत्तेहाद के मरकज़ी अॻवान ज़ुबैर टालपुर, ज़िले अॻवान अब्दुर्रहीम दर्स जी अॻवानी में टंडोला हयार प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंमें वकीलनि, आबादकारनि हारियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते इन्हनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ख़िताब कंदे चयो त सिंध हुकूमत तरफ़ां जेके ग़लत पॉलिसियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ असां एहतजाज करे रहिया आहियूं। जॾहिं त डीज़ल जो रेट जेको आहे सो वधायो वियो आहे ऐं भाण जा रेट वधाया विया आहिनि ऐं पूछड़ीअ में पाणी न पहुचण जे करे असां परेशान आहियूं ऐं आबादकारनि खे माली नुक़सान सां गॾोगॾु पहुचे थो ऐं उहे फाका कशी ते मजबूर आहिनि। जॾहिं त सिंध में का बि अहिड़ी पॉलिसी न जो आबादकारनि लाइ जोड़ी वई आहे जंहिंमें जे आबादकारनि खे को रिलीफ मिली सघे। जॾहिं त हेॾी सारी महांगाई जे बावजूद बि आबादकारनि खे को बि रिलीफ न मिली सघियो आहे ऐं हिननि चयो त असां हींअर ज़िले हेडक्वार्टरनि में एहतजाज जो सिलसिलो इहो शुरू कयो आहे। उन खां पोइ असां हैदराबाद ऐं मरकज़ मजिब एरिगेशन जे जेका ऑफिसूं आहिनि उन्हनि जे अॻियां बि एहतजाज कंदासीं, जेका पाणी खोट जे हवाले सां ऐं भाण जूं क़ीमतूं ऐं डीज़ल जूं क़ीमतूं घटि न थियण जे करे पंहिंजो एहतजाज असांजो जारी रहंदो। ऐं हिननि वधीक चयो त सिंध में इहा हालत लॻी पई त नक़ली भाण जो जेको आहे नक़ली भाण ऐं नक़ली ॿिज जेको आबादकारनि खे ॾिनो थो वञे, जंहिंमें आबादकार पंहिंजो सख़्तु परेशान आहिनि ऐं उन्हनि जो को बि एतिरो एवरेज कोन थो लहे। ऐं जॾहिं त इन्हनि जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई थी वञे त 5 खां 10,000 रुपया इन्हनि खे पंहिंजो ॾंड विझी इन्हनि खे छॾियो थो वञे। असां सिंध हुकूमत खां ऐं वफ़ाक़ हुकूमत खां अपील था करियूं त इन्हनि जे ख़िलाफ़ जेका आहे सा पॉलिसी जोड़े कानून ऐं आइन तहत हिननि खे सज़ा वधीक ॾिनी वञे, या त हिननि जा दुकान ऐं लाइसेंस बंदि करे लाइसेंस हिननि जा रद्द कया वञनि ऐं हिननि खे जेको 5-10,000 रुपया जेका पॉलिसी ॾंड विधो थो वञे उन खां पोइ वरी बि उहे दुकान जेके आहिनि शुरू आहिनि। ऐं हिननि आख़िर में इहो बि चयो त टंडो मोहम्मद खान में जेका आबादकारनि जी जेका पीढ़ी लॻंदी वॾे में वॾी पीढ़ी हुई, जंहिंमें मक़ामी माण्हुनि खे, आबादकारनि खे, वापारियुनि खे हारी जेके माल पंहिंजो खणी ईंदा या उते रोज़गार कंदा उनखे बिना जवाब बंदि कयो वियो आहे। ऐं हिननि मुतालबो कयो सिंध हुकूमत खां त इहा पीढ़ी जेका आहे ॿीहर शुरू कई वञे ऐं असांजा मुतालबा न मञिया विया त असां एहतजाजी तहरीक वॾी ॻाल्हाईंदासीं। जी नसीर मोहम्मद, तव्हांजी महिरबानी।